जजन की मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन की जोड़ जग में अगभराई। क़ौमी असम्बली के स्पीकर अयाज सादिक तरफ़ा हुकूमत मुखालिफ़ खां ॿिन मेंबरनि जा नाला तलब। तहरीक इंसाफ़ जुडिशियल कमीशन जो हिस्सो थियण जो फ़ैसिलो करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि केस उकलाइण लाइ ख़ासि बेंचूं जोड़ण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस शहरी आफ़रीदी जी सदारत हेठि फुल कोर्ट जो इजलास। जस्टिस मंसूर अली शाह वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। समूरनि जजनि में केस जल्द उकलाइण लाइ ख़ासि बेंचूं क़ाइम करण ते इतफ़ाक़। गैस मैनेजमेंट सिस्टम खे 1 महीने लाइ लागू करण जो फ़ैसिलो। 2 दिसंबर ते हिकु दफ़ो ॿीहर इजलास तलब। सिंध सरकार सिंधु दरिया में 6 केनाल कढण जो फ़ैसिलो वापस वठण जो मुतालबो करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवण आहे त वफ़ाक़ी ख़त लिखी मुतालबो कयो आहे त केनाल ठाहिण जो फ़ैसिलो वापस वरितो वञे। इरसा जी ग़लत फ़ैसिले ख़िलाफ़ CCI सां बि राब्तो कयो। PP सिंध जे मुफ़ादनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदी। 6वीं आइनी तरमीम में आख़िर ख़राबी कहिड़ी आहे? आइनी अदालतूं क़ाइमु करण जो फ़ैसिलो मीसाक़ जमहूरियत में मौजूदु आहे। बेनज़ीर भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ मीसाक़ जमहूरियत ते सहियूं कयूं। निगरान हुकूमतुनि जो को बि फ़ाइदो न थींदो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां सिंधु दरिया में केनाल कढण ख़िलाफ़ 3 अक्टूबर ते बबलडो बाईपास वटि ऐं 9 नवंबर ते गवर्नर हाउस वटि धरणो हणण जो ऐलान। कादिर मक्सी जो चवण आहे त सिंधु दरिया में पाणी न हुअण सबबि ज़रई ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार PP जे कुल्हे ते बीठल आहे। जेकॾहिं PP हिमायत ख़त्म करे त हुकूमत ख़त्म थी वेंदी। बदमनी ऐं क़बाइली झेड़नि में बि PP मुलविस आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे वारसनि वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो। केस जे फरियादी इब्राहिम कुंभर जो चवण आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे अदालत खां मदभरो क़तल कयो वियो आहे। हाईकोर्ट जे जज खां मामले जी जांच कराई वञे। ईरान तरफ़ां इसराइल के जवाब ॾियण लाइ समूरा दस्तियाब वसीला इस्तेमाल करण जो ऐलान। ईरानी पढ़ी वज़ारत जे तर्जुमान जो चवण आहे त यहूदी रियासत खे यकीनी ऐं मज़बूत जवाब ॾियण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। शिकारपुर ऐं कश्मीर के कच्चे वारे इलाइक़े में धाड़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान वधीक हिकु मुग़वी बाज़ियाब। पुलिस तरफ़ां पंजाब वासी अली बख्श पंजाबी के बाज़ियाब कराइण जी दावा। SSP शिकारपुर जो चवण आहे त धाड़िलनि वटि कैद समूरनि मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वेंदो। लाड़काने में लबे मेहरान वासी गिरफ़्तार नौजवान जो लाकअप मां लाश। पुलिस वाक़े खे आबाद करार ॾेई छॾियो। वारसनि जो चवण आहे त मुज़ाहिरो वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो करे लाश रखी धरणो हयो। सूबाई घर वज़ीर ज़िया हसन लंजार लाकअप में नौजवान जे फोत थियण जो नोटिस वरितो। SSP खां रिपोर्ट तलब। अदालती ऐं पुलिस जी जांच लाइ 2 अलॻि-अलॻि कमेटी क़ाइम। ऐं मलीर में सुपर स्टोर जी भिति किरण सबबि अॻूणे इंस्पेक्टर ऐं डॉक्टर समेत 3 ॼणा दॿिजी फोत। भैंस कॉलोनी मोड़ वटि हादसे में अॻूणे इंस्पेक्टर ख़ादिम लाशारी, डॉक्टर रसूल बख्श अबड़े ऐं औरत दमधणी हवाले कयो। SSP सईद रिंद जो चवण आहे त भिति किरण सबबि क़ीमती जानियूं ज़ाया थियूं आहिनि।